नुशरो फिरोज़ भट्ट सां दिलेपोटा में समाजी अॻवाननि पारां औरत जे हथ जे हुनर ऐं नौजवान लाइ कंप्यूटर सेंटर दिलेपोटा लर्निंग स्किल रहमत इंस्टीट्यूट जो इफ़्तिताह। हिन सेंटर ते मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़्त सिख्या ॾिनी वेंदी। प्रोग्राम में साना जा उहिदेदार डॉक्टर मक़बूल हालेपोटो ऐं ॿियनि अदीब लेखकनि ऐं समाजी अॻवाननि ऐं रहवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते समाजी अॻवान ऐं साना जे मेंबर डॉक्टर अमानुल्लाह पंवर, डॉक्टर मक़बूल हालेपोटो, डॉक्टर एजाज़ तुर्क, वर्ल्ड बैंक जो अवैस पंवर, ख़ालिद पंवर, इनाम शेख, मंज़ूर सोलंकी ॿियनि चयो त दिलेपोटा जहिड़े ॻोठाणे माहौल में जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में ही वाहिद सेंटर आहे जेको ॻोठ जे रहवासियुनि लाइ सुठो साबित थींदो। हुन चयो त साना जे अॻवाननि ऐं वर्ल्ड बैंक जे मेंबरनि पारां अतियो ॾेई हिते जे रहवासियुनि जी ख़िदमत करण लाइ इदारो क़ाइमु कयो वियो आहे। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध हुकूमत खे बि घुरिजे त सिंध जे ॻोठनि में अहिड़ा सेंटर क़ाइमु करे ॿेराड़ी जे ॻोठाणनि ऐं औरतुनि खे हुनरमंद बणाए सिख्या ॾिनी वञे ऐं दुनिया आॾो पाण मल्हाइणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।